जय झूलेलाल। राजा भोज जी नगरी भोपाल मध्य प्रदेश भारत खां मां अशोक छाबड़िया सिंधी शख्सियत में तव्हां सभिनी दर्शकनि जो दिल जी गहराइनि सां स्वागत वंदन अभिनंदन तो कयां। अॼु मां तव्हांखे जंहिं ताबिंदा शख्सियत जी ॼाण ॾियण वारो आहियां उहे गीत संगीत ऐं नृत्य जी दुनिया जी लोकप्रिय कलाकार रहियूं आहिनि। उहे आहिनि स्वर साम्राज्ञी स्वर्गीय श्रीमती कमला केसवाणी जी। मुंहिंजी न्याणी निमाणी थींदी राजन जी राणी, ईंदो घोड़ियूं चढ़ी घोट राजा, असां दुकड़ वॼायूं बैंड बाजा। क़ौमी तराननि जी महान गायिका, आकाशवाणी जयपुर जी रजिस्टर्ड कलाकार, हिंदी सिंधी ऐं राजस्थानी गीतनि जी प्रधान गायिका, डाकतार विभाग जी कर्मचारी, सामाजिक ऐं सांस्कृतिक कार्यक्रमनि जूं प्रमुख गायिका, भारत जे अलावा उन्हनि विदेशनि में भी कई कार्यक्रम ॾिना। डाकतार विभाग जे अंतर्राष्ट्रीय कार्यक्रम में राग मलकोस गाए दर्शकनि खे मंत्रमुग्ध कयो। लाॾनि ऐं सूफ़ी गायन जूं स्वर कोकिला, सिंधी समाज जी सिद्धेश्वरी देवी। दिल ॾिजे दिल वारनि खे, कहिड़ो क़दुरु पवंदो बेक़दरनि यारनि खे। अंग्रेजो भारत छोड़ो आंदोलन जे दौरान एक जनसभा में स्कूल जे छोकिरियुनि क़ौमी तराना गाए रहियूं हुयूं। उन में एक नन्ही बालिका अखियूं बंदि करे वॾी तन्मयता सां क़ौमी गीत गाए रही हुई। सिंध जे सखर शहर में ही कार्यक्रम हली रहियो हो, जंहिंजा मुख्य अतिथि पंडित जवाहरलाल नेहरू हुआ। उन्हनि जी नज़र उन नन्ही बालिका ते पई। गीत ख़त्म थियण खां पोइ उन्हनि उन बालिका खे पाण ॾे सॾु कयो ऐं पुछो, क्या नाम है तेरा? त उन चयो, कमो। पंडित जवाहरलाल नेहरू उन जे गिटनि ते थपथपाए चयो, कमो एक दिन बड़े होकर बड़ी गायिका बनेगी। सच में कमो वॾी थी करे वॾी गायिका स्वर कोकिला कमला केसवाणी सिंधी गीतनि ऐं राजस्थानी गीतनि जी प्रधान गायिका ठहियूं ऐं सॼे समाज जो नालो रोशन कयो। मोहब्बत नाए मजाक का तूं ॿुध कन लाए, चोट इश्क जी अहिड़ी ॿेली सवली कान आहे। कम नाहे काइरनि जो मोहब्बत करणु, छो त बदनामी नालो बिरह जो ॿेली अखर पहिरियों आहे। कमला केसवाणी हिकु भारतीय लोक ऐं पार्श्व गायिका हुयूं। उहे भारत जूं लोकप्रिय सिंधी ऐं राजस्थानी भाषा जूं महान गायिका लोक गायिका हुयूं। कमला जी शुरूआती शिक्षा कराची सिंध में थी। विरहाङे खां पोइ उन्हनि जी शिक्षा जयपुर विश्वविद्यालय जयपुर खां थी। उन्हनि जयपुर खां BA जी डिग्री हासिल कई ऐं साण ही ऑल इंडिया रेडियो ते ॻाइण जी भी शुरूआत कई। कमला जी नंढपण खां ई स्कूल खां ई ॻाइण जो शौक़ु हो। उहे स्कूल जे कार्यक्रमनि में भी भेरो वठंदियूं हुयूं, साण ई प्रभात फेरियुनि में भी क़ौमी तराना ॻाईंदियूं हुयूं। अॼु लाॾाल जी शादी आहे, ख़ुशीअ में लाॾा गायो। सतगुरु जी कृपा सां थींदो सभ जो लायो सजायो। कमला राजस्थानी शादियुनि में भी गीत ऐं सिंधी शादियुनि में भी लाॾा गाईंदियूं हुयूं। पोइ सूफ़ी कलाम ऐं पंजाबी हिंदी गीत भी गाया। कमला केसवाणी जो जन्म 27 अगस्त 1934 कराची सिंध में थियो हो। तॾहिं सिंध मुंबई प्रांत में ईंदी हुई। उन्हनि जे पिताश्री जो नालो गोविंद मदनानी हो। आदरणीय श्री गोविंद मदनानी जी सखर में टेलीफोन ऑपरेटर जी नौकरी कंदा हुआ। लाॾो लाॾी आणींदो शहजादी आणींदो, हिंद सिंध ॻोल्हे पट राणी आणींदो, महाराणी आणींदो, लाॾो लाॾी आणींदो, शहजादी आणींदो। कमला 13 सालनि जी उमिरि में विच में पढ़ाई छॾे विरहाङे जे वक़्तु उहे पंहिंजे परिवार सां गॾु भारत जे जोधपुर शहर, पोइ बीकानेर, वरी जयपुर राजस्थान अची वियूं ऐं आख़िरी समय ताईं उहे जयपुर जे मालवीय नगर में रहंदियूं हुयूं। कमला 2 नवंबर सन 1959 ते राजस्थान विश्वविद्यालय में कमु कंदड़ श्री अर्जुन केसवाणी सां विहांउ रचायो। कमला केसवाणी डाकतार विभाग में नौकरी सां गॾोगॾु संगीत जे कार्यक्रमनि में भी सिलसिलो जारी रखियो। पोइ उन्हनि जे मुड़ुस भी श्री अर्जुन केसवाणी कमला खे इन कार्यक्रमनि लाइ पूरो साथ ॾिनो। हिकु सोन जो रुपयो अलाड़ी अला, हिकु चांदीअ जो रुपयो अलाड़ी अला। माण्हू चवंदा आहिनि कि मर्द जी तरक़ी में उन जी घरवारीअ जो हथु हूंदो आहे, पर मां हिते उल्टो ॾिठो
कि पत्नी जी तरक्की में मर्द जो हथ हो। कमला डाक्टर विभाग में कम कंदियूं हुयूं। विभाग जे सभिनी कार्यक्रमनि में राजस्थानी ऐं सिंधी लोकगीत ॻाईंदियूं हुयूं। हिकु बार उन्हनि डाक्टर विभाग जे अंतर्राष्ट्रीय कार्यक्रम में राग मलकोस ॻाए दर्शकनि खे मंत्रमुग्ध करे छॾियो हो। जयपुर में आकाशवाणी केंद्र स्थापित थियण खां पोइ उन्हनि जा गीत लगातार आकाशवाणी ते प्रसारित थियण लॻा। मुंहिंजा वया लाॾा छल राजमाणी ने, छल राजमाणी ने, सुहिणी कुंवार आणी ने, मुंहिंजा वया लाॾा छल राजमाणी ने। कमला खे वॾे कलाकार जो दर्जो मिली चुको हो। उन्हनि खे हर सामाजिक ऐं सांस्कृतिक कार्यक्रमनि में प्राथमिकता सां घुरायो वेंदो हो। कमला जी घर परिवार, सरकारी नौकरी ऐं सांस्कृतिक कार्यक्रमनि में वधीक व्यस्त रहण जे करे कमला डाक्टर विभाग खां त्यागपत्र ॾेई छॾियो ऐं पूर्ण रूप सां संगीत गीत जे कार्यक्रमनि सां लाॻापो करे वरितो। कमला केसवाणी गायकी जी शिक्षा जयपुर संगीत विद्यालय खां बि वरिती। उस्ताद अफजल हुसैन खां प्रसिद्ध गज़ल गायक अहमद हुसैन, मोहम्मद हुसैन जे गुरु ऐं पिता खां बि शिक्षा वरिती। कमला खे दादा हूंदराज दुखायल जा कई गीत कंठस्थ यादि हुआ ऐं उन्हनि हूंदराज जी जा कई गीत भी गाया। सस त मुंहिंजी साड़ेली आ, ताड़े थी खावां खिचड़ी पापड़, तॾहिं बि मेणनि सां थी मारे, सहुरो मुंहिंजो सौदाई आ, कॾहिं को ऊंचो कपिड़ो पायां मेणनि सां थो मारे। HMV कंपनी कमला केसवाणी जा 67 रिकॉर्ड मारवाड़ी भाषा में रिकॉर्ड कया। HMV कंपनी छड़ो वॾे कलाकारनि जा ई रिकॉर्ड कढंदी हुई। HMV कंपनी जे चयनकर्ता मुरली मनोहर स्वरूप जी कमला जा लॻभॻि 40 गीत ॿुधण खां पोइ 6-7 रिकॉर्ड सेलेक्ट कया हुया। कमला जी मधुर आवाज़ जे करे पोइ HMV कंपनी सिंधी गीतनि जा भी रिकॉर्ड LP EP रिकॉर्ड कढिया। काफ़ी उन्हनि जी मशहूरियत भी थी। कमला केसवाणी खे सिंधी फिल्मुनि में गीत ॻाइण जो पहिरियों मौक़ो महान संगीतकार श्री C अर्जुन ॾिनो हो। हल मारिया घोट पी घुमण बाज़ार, अरे खोले खीसा नाणे ॾे निहार, आणे ॾे चांवर तूं चस्केदार। HMV कंपनी खां पोइ कमला जी खे देश जी शीर्ष कंपनी टिप्स कैसेट जे मालिक श्री रमेश तोराणी भी सिंधी गीतनि जा कई ऑडियो कैसेट जारी कया। उन खां पोइ हिकु ॿी प्रसिद्ध कंपनी मोवेक भी कमला जा सूफ़ी कलाम ऐं श्रीमद भागवत गीता सिंधीअ में ऑडियो कैसेट जारी कया। तंहिं वक़्तु कमला केसवाणी जे सिंधी, हिंदी, मारवाड़ी ऐं पंजाबी गीतनि जी घणी धूम मचल हुई। श्रोताउनि खे हर चौक चौराहे ते कमला जी सुरीली आवाज़ ॿुधण लाइ मिली वेंदी हुई। कमला जा शादीअ जे मौक़े ते ॻाइण वारा राजस्थानी ऐं सिंधी लोकगीत काफ़ी प्रसिद्ध हुआ, जेके अॼु भी शादियुनि जे मौक़े ते वॼंदा आहिनि। छोवे राति मुंहिंजा राणा तूं दिलड़ी चोराए, ॾींदसि दहां दर्द जी पर लीका लिकाए, थाणे ते वठी वेंदे पोइ हथकड़ियूं लॻाए। कमला जिन फिल्मुनि में गीत ॻाया होजमालो, लाडली, छल धीअर न ॼमनि ख़ासि हुयूं। उमिरि जे आख़िरी पड़ाव 72 वर्ष जी उमिरि में उन्हनि संगीत जा कार्यक्रम ॾियणु बंदि करे छॾिया हुया, पर उहे गीत संगीत खे वॾे कलाकारनि खे ज़रूरु ॿुधंदियूं हुयूं, जंहिंमें वॾा कलाकार ग़ुलाम अली खां, गज़ल गायक ग़ुलाम अली ऐं पंजाब जे धर्मगुरु परमेश्वर पिस्कीन साहिब जी गुरबाणी ज़रूरु ॿुधंदियूं हुयूं। उन्हनि जो चवणु हो त संगीत हृदय खे छुअण वारो हुअणु घुरिजे। संगीत अहिड़ो हुजे जंहिंखे ॿुधी माण्हू पंहिंजा दुख दर्द पीड़ा वेदना विसरी आनंदित थी वञे। ॻायो ॻायो लाॾा पुनियूं मुरादियूं, शल कनि शादियूं, मुंहिंजी लाडल जूं रंग निरालियूं, रंग सां गॾु सम्झ निराली, ॻायो ॻायो लाॾा, ॻायो ॻायो लाॾा। कमला केसवाणी ऑल इंडिया रेडियो जे अलावा देश विदेश में भी संगीत जा कई स्टेज शो कया। उन्हनि शादी ऐं ॿियनि ख़ुशी जे मौक़े ते भी संगीत जा कई कार्यक्रम पेश कया। कमला सिंधी गीतनि सां कार्यक्रम भारत जे लॻभॻि सभिनी शहरनि में कया। साण ई उन्हनि नाटकनि में कलाकार जे रूप में ऐं नृत्य भी प्रस्तुत कयूं। कमला केसवाणी 9 मई सन 2009 ते सॼे सिंधी समाज जे अखियुनि में ॻोढ़ा
छॾे असां सां विदा थियूं। उन्हनि जूं यादूं सिंधी समाज जे दिलि में अॼु बि ताज़ा आहिनि ऐं हज़ारे सालनि ताईं ईअं ई ताज़ा रहंदियूं। दिलि भर दिलि न दुखाए मां त अॻे ई दुख भरी, अंदरि सड़ी कोयलो थियो मुंहिंजो ॿियो हांव ॻरी, हीला हकीमनि बंदि कया मुईअ खे फ़क़ी कान फरी, जे मां थी ॿुधायां ॿियनि खे त माण्हू चवनि था चरी। तव्हांखे सिंधी शख़्सियत कार्यक्रम असांजो कीअं लॻंदो आहे असांखे ज़रूरु ॿुधाईंदा। अगरि तव्हांखे सुठो लॻंदो हुजे त हिन चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। मुंहिंजो मोबाइल नंबर अथव 9229430047। अगली बार तव्हांखे वरी कंहिं नई ताबिंदा शख़्सियत जी ॼाण ॾींदासीं। तेसिताईं पंहिंजे भाउ अशोक छाबड़िया खे अनुमति ॾींदा। जय झूलेलाल।